छाजे लाइ तू हिते आयो आहे ऐं तुंहिंजो हिते कहिड़ो कमु आहे? मूंखे ख़बर आहे त चाचो सोबत मज़ूरी जे हिसाब सां ॿाहिरि वियो आहे ऐं हा मुंहिंजो कमु चाचा सोबत में न पर तो में आहे तो में। मां तोखे केतिरा दफ़ा मना कयो आहे त तूं नहीं थो कर। छो नाचा मुझे चाचे जो घड़ा चाचे जो ऐं हा चाचे सां मुंहिंजो रत जो रिश्तो आहे रत जो ऐं तो सां त रूह जो रिश्तो आहे मुंहिंजी राणी। ऐं हूअ बि तव्हां सां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि। बाबा सऊदीअ कमाइण वियो तुंहिंजे पीउ असांखे घर मां कढी छॾियो। तो वारे पीउ सऊदी में कमायो किथे रुॻियो पे आयाशूं कयो। दुआ कयो मुंहिंजे पीउ खे जे तव्हांखे पाले ताते जवान कयो एॾी ॻाल्हाइण जहिड़ी थी आहे तूं। हे बंगला हे गाड़ियूं ये कथा आया बाकी। छो तो खबर ना है तू मुझे बाबा प्लाटो जो व्यापार कंदो आहे असां पंहिंजी महिनत में ठाहियो आहे। अच्छा इन कारोबार लाइ त पैसा बाबा ही ॾींदो न तव्हांखे। हाणे छॾ हिन ॻाल्हि खे। अच्छा तो प्यार जी प्रचार कयो तो मोहब्बत जूं ॻाल्हियूं कयूं छो थी रच ते क़ुरान को मुंह ते घुमई कॾहिं प्रचार बि कर। दीदो किना निकोला जाए करामा तो माण्हुनि जा चरिया ॿधा पिया तव्हांजा खुलिया पिया वञे कुते खे ॿधिया। हे मुंहिंजो भाउ इकबाल आहे हे कुतो न आहे ऐं जेका डिॼंदो आहे उनखे बिलो चवंदो आहे। माण्हुनि जा कुता ॿधा पिया हे खुलियो वतो टन टन अल्लाह 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 जे नाले ते फ़कीर खे ख़ैर खपे। अल्लाह अल्लाह अब आहे को घर में अल्लाह जे नाले ते फ़कीर खे ख़ैर खपे। फ़कीरन असांखे तुंहिंजे ॼण जे लाइ हिते कुझु बि न आहे माफ़ कर असांखे। निमानी तू मां जेका दर दर सहन हणी हिकु आऊं ख़ैरात घुरंदो हुउसि उहा अॼु मूंखे ख़ैरात मिली वई। दिलबर तूं हा निमानी तुंहिंजी दिलि जो दिलबर छो मां मुंहिंजो पीउ फो थियो आहे। निमानी निमानी ही फ़कीरी वेस पाए तुझी जुदाई में आऊं तोखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठ तो वटि पहुतो आहियां। उन ॾींहुं जॾहिं आऊं तव्हांजे घर वियुसि त मूंखे ख़बर पई त तव्हां राति जो लॾो खणी अलाए केॾे हलिया विया आहियो। हा दिलबर जीअं ई बाबा सऊदीअ खां मोटियो त असांखे ज़ालिम चाचा पंहिंजे घरां कढी छॾियो ऐं अञा त मां बाबा खे इहो बि न आहे ॿुधायो अदा इक़बाल खे टार्चर ॾेई चरियो करे छॾियो अथऊं। पर दिलबर मूंखे तूं ॿुधाए हिन वेस में छो? हा निमाणी जॾहिं मूंखे ख़बर न पई त तव्हां केॾा हलिया विया आहियो ऐं तव्हांखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिकिड़ी दरगाह ते वञी पहुतुसि। उते हिकिड़ो मूंखे फ़कीर मिलियो उन दरवेश मूंखे चयो त हीउ लिबास ई तोखे तुंहिंजे महबूब ताईं मिलाए सघे थो। उन फ़कीर जी ॻाल्हि सची निकिती ऐं अॼु आऊं तुंहिंजे साम्हूं आहियां निमाणी। दिलबर सुठो इन में अथई त तूं मूंखे विसारे छॾ। हूअं बि असां गुरबत जी गप में वरतल आहियूं ऐं असांजो पंहिंजो सफ़र बि ॾाढो ॾुखियो थो गुज़रे। बाबा मज़दूरीअ जो कमु कंदो आहे त असां खाईंदा आहियूं न त ॿ टे ॾींहं असां बुख ते वेठा हूंदा आहियूं। हूअं बि मज़दूर जी ज़िंदगी त ॾाढी अजीब आहे। अलाह मज़दूर खे पंहिंजो दोस्त चई
अजीब अजीब इम्तिहान थो वठे। हाँ निमाणी सच थी चवी पर आऊं तोखे विसारे छो छॾियां? तोसां त मुंहिंजो बचपन जो नींहुं आहे। तोसां तोसां मुंहिंजी मोहबत आहे। आऊं तोखे कीअं विसारे सघां थो निमाणी? निमाणी तूं तूं ही छो थी चवीं? मां मां तुंहिंजे मुरझायल चेहरे ते मुर्क ॾिसण थो चाहियां। दिलबर मुंहिंजे चपनि तां त मुर्ग उन्हनि ई मोकिलाए वई जॾहिं बाबा असांखे परदेस ॾांहुं अकेलो करे असांजो मुस्तक़बिल संवारण लाइ असांखे ज़ालिम चाचा जे हवाले करे छॾियो, जे असांजो ही हाल करे छॾियो आहे। हाँ निमाणी हाँ तूं सही थी चवीं। चनेसर जेके तव्हां ते ज़ुल्म कया आहिनि उहे मूंसां गॾु सॼे ॻोठ खे ख़बर आहे। पर निमाणी मूं सोचियो त चाचो सोबत जॾहिं वापसि ईंदो त सभु कुझु ठीकु थी वेंदो पर ठीक पर असांजी उन जहनम वारे घर मां जान त छुटी। हूअं बि रोज़ीअ जो मालिक त मुंहिंजो रब आहे। जेतिरो रोज़ असांजे नसीब में लिखियल हूंदो असांखे ज़रूर मिलंदो। हाणे असां रुखी सुखीअ में ख़ुशि आहियूं। दिलबर तूं हितां हलियो वञ। अगरि बाबा तोखे ॾिठो बाबा खे मां कहिड़ो जवाबु ॾींदमि? निमाणी पंहिंजी मोहबत जो सॼो किस्सो हुनखे ॿुधाईंदुसि। वो तमामु सुठो इंसान आहे। असांजी पाक मोहबत जो हू कदर कंदो। तू तमामु सुठो इंसान आहे निमाणी। तू को बि फिक्र न कर। दिलबर तोखे हिन वेस में ॾिसी बाबा कावड़जी पवंदो। हूअं बि असांजो माशरो इश्क खे पसंदि नथो करे ऐं हिते कारोकारीअ जो रवाज आहे। किथे तूं बि मूंसां गॾु मारियो न वञे। दिलबर सुठो हिन में अथई त तूं हितां हलियो वञ। ठीकु आहे निमाणी आऊं हाणे वञां थो। मां सुतती चाचे सोबत सां मिलंदुसि ऐं उन सां पंहिंजी मोहबत जी ॻाल्हि कंदुसि। पर यादि रख त मूंखे तुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। ठीकु आहे? ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़। केला 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 केरु न आहे? मां आहियां। इहो मैं ॻाल्हि पंहिंजे अखियुनि सां ॿुधमि। केला ॿुधाए इहो दीदू बिलो न? न हा इहो दीदू बिलो। न फकीर ख़ैरात घुरण आयो हुयो। फकीर जेको पाण पिनी खाए उहो वरी पिंदन थो पिने। इकबाल पुट केरु पिनदन खां थो पिने? बाबा केरु न ओ फकीर हुयो ख़ैर वठण आयो। हाणे उन फकीर खे कहिड़ी ख़बर त असां पाण हिते फकीर लॻा पिया आहियूं। बाबा इहो फकीर न मूंखे फकीर न हलाइ लॻे पियो। अॻे सां खोल ॻाल्हियूं करे पियो। हा मां कंधीअ को कन ॾेई ॿुधां पियो। अरे बालू तू ताही बादशाह माण्हू। अॼुकल्ह जा फ़क़ीर ख़ैरात घुरनि कोन था ज़ोरी था कनि। ईअं महसूस थो थिए जो ज़ोरी करे हाणे हिन वक़्तु हिकिड़ी न्याणी अची मुंहिंजे पेरनि ते किरी पई। असीं अहसास दिल माण्हू मुंहिंजे त अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हा बाबा हिते हज़ारनि खां वधीक रोज़ फकीर पिनण था अचनि। लॻे थो त हिन शहर में फकीरनि पिनण जो पेशो करे छॾियो आहे। धीअ इहा ई असांजे हुक्मराननि जी पॉलिसी आहे जो हू पिनण जी ट्रेनिंग ॾेई रहिया आहिनि असांखे ऐं औरतुनि खे पिनण जो आदी बनाए छॾियो अथऊं। बेग जे ॿाहिरां या डिवाइस जे ॿाहिरां औरतुनि जूं कतारूं ॾिसी पैसनि बहाने
जॾहिं उन्हनि खे तस्लील कयो थो वञे त दिलि रत जा ॻोढ़ा रोईंदी आहे ऐं महसूस थींदो आहे त शायदि असां मां गैरत मोकिलाए वई आहे, असां मां गैरत मोकिलाए वई आहे। हा बाबा, मां चङनि भलनि घराणनि जूं औरतूं धिका थाबा खाईंदे ॾिसंदी आहियां। इहा ई असांजे हुकुमराननि जी चाल आहे। जॾहिं न इन जो पैसो रॻुनि में रचिजी वेंदो आहे त पोइ गैरत ख़तम थी वेंदी आहे। जॾहिं मर्द बिरयानी जे प्लेट ते ऐं औरतूं डिवाइस जे पैसनि जे कट हुजनि त असांजा हक़ हड़प थियो वेंदा ऐं असांजी ज़बान ते ताला लॻल हूंदा। असीं पंहिंजा हक़ कॾहिं बि न वठी सघंदासीं। बाबा मुंहिंजे ज़बान ते तालो न थी मगर पापा वठी दे कोन न वठी मां तो के भी कुटे अधीअ के भी कुटे। हा थोड़ा पापा थोड़ा बाबा सिज बि लही वियो आहे, भला सखणे थिया ॻाढ़ी न लॻी छा तव्हांखे? हो चली थी है यारी त लगी पर हुन फकीर छोकिरियाणीअ जो ज़हन में ख़्याल अची वियो त नंढड़ा नंढड़ा ॿार नंढड़ियूं नंढड़ियूं मासूम न्याणियूं जॾहिं न पेरनि ते हथ रखी खैरात घुरनि थियूं अजीब लॻे थो त आख़िर असांजी सिंध जो छा थींदो? छा असीं सिंध जा माण्हू सभिनि जे आॾो हथ जलींदासीं? चङो हाणे धीअ ॻाल्हि ॿुध, तूं हिन बालूअ खे वठी हलंदे त मां पापा ऐं घर जो ॿियो सामान बटालू अटो घी सभु सामान वठी थो अचां। मां वठी थी वञां। तूं पापा न वठी रे बाबा हलो पुट आई न मुंहिंजो तूं